नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त गीता में ॾेखारियो अथनि हाँ कि जेॾी महिल महाभारत जी लड़ाई थी हले हाँ त श्री कृष्ण राजयोग सेखारे थो। हाँ त इन जो अर्थ छा आहे? हाँ ॾिसो, जेके महाभारत लड़ाई ॾेखारी अथनि न, हाणे हिते बि चई न आहिनि भई उहो ई कॾहिं बि उहा ई लड़ाई थी सघंदी आहे। थर्ड वर्ल्ड वॉर मतलब महाभारत लड़ाई लॻंदी त उनमें छा थींदो? उनमें पूरी दुनिया जा सभु देश ख़तम थी वेंदा, है न। सभु धर्म आदि सभु ख़तम थी वेंदा। त जेको इहे ॾेखारियो अथनि न, पहिरियों त पाण ॿुधायोसीं कि गीता केरु थो ॿुधाए? निराकार परमात्मा कृष्ण जे 84वें जन्म जे अंत वारे शरीर में अची करे। त इहे निराकार परमात्मा ही राजयोग सिखाए थो। भई साम्हूं महाभारत लड़ाई लॻे थी, मतलब हाणे दुनिया में उहो ई समय हले थो कि कॾहिं बि उहा लड़ाई छिड़ी सघंदी आहे, कॾहिं बि सभु धर्म ख़तम थी सघंदा आहिनि, पूरी दुनिया ख़तम थी सघंदी आहे। पर हुन खां पोइ छा? भई दुनिया त हलणी आहे न, हीअं थोड़ी लड़ाई खां पोइ दुनिया ख़तम थी वेंदी। दुनिया त हलंदी सही, रुकदी न। त परमात्मा बाप अची करे पाण खे हाणे इहो ई राजयोग जो अभ्यास थो कराए। राजयोग अर्थात आत्मा, जीअं पाण हिकु क्लास कई थी न राजयोग ऐं हठ योग जी। राजयोग मतलब कि आत्मा जी स्मृति, आत्मा में उहे शक्तियूं गुण आदि अचनि। छो जी हाणे आत्मा विकारनि जे वश थी करे थकी वई आहे, हुनमें कोई शक्ति कोन अथसि। पाण चईंदा आहिनि न, हाणे त मुंहिंजी आत्मा में कोई शक्ति न आहे, मां त थकी वियो। त आत्मायूं बिल्कुलु शक्तिहीन थी वियूं आहिनि, विकारनि जे वश थी करे उहे पंहिंजी ओरिजिनल जो उन्हनि जी शक्ति हूंदी अथनि उहो ख़तम थी वई अथसि। त राजयोग जी पढ़ाई, राजयोग सिखाइण मतलब आत्मा जी जागृति परमात्मा ॾींदो आहे। परमात्मा आत्मा खे उहो ई ज्ञान, उहो ई शक्तियूं वापसि खां स्मृति में ॾियारंदो आहे कि तव्हां केरु आहियो, सृष्टि चक्र जो ज्ञान, तव्हां में कहिड़ी कहिड़ी शक्ति हुई, हाणे तव्हां उहा शक्ति ख़तम करे छॾी अथव, वापसि खां कीअं धारण करणो आहे। मूंखे निराकार रूप में यादि करे तव्हां पंहिंजे अंदर वापसि खां उहे सभु शक्तियूं गुण आदि कीअं धारण करो, इनखे चइबो आहे राजयोग जी शिक्षा। त हिकु अर्जुन खे कृष्ण न पियो सिखाए, इहे त कहानी लिखी अथनि कि हे अर्जुन अर्थात पहिरियों कोई त आत्मा ॿुधंदी न भई। त अर्जुन जी आत्मा सभिनि खां सुठी तरह, अर्जुन अर्थात मतलब अंदर ज्ञान धारण करण वारो त पहिरियों जे आत्मा जी सुठी तरह धारण कई, उनजो ई एग्जाम्पल ॾिनो अथई। पर परमात्मा जी इहे राजयोग जी शिक्षा पूरी दुनिया जे लाइ हुई। छो जी पूरी दुनिया में ही लड़ाई थींदी, पोइ पूरी दुनिया मां ही केरु आत्मा वरी खां नए धर्म में, नई दुनिया में अचण वारा आहिनि। हुनजे लाइ इहे जेकी शिक्षा हुई परमात्मा पाण खे ॾे पोइ जीअं इहे शिक्षा वरिती, पंहिंजे अंदर धारण कयो, ॿियनि खे बि ॿुधायो, उहो वञी करे नई दुनिया में, नए धर्म में ईंदा। भई चईंदा न राजयोग जी शिक्षा खां पोइ नए धर्म जी स्थापना थी। महाभारत लड़ाई खां पोइ नए धर्म जी स्थापना थी। त उहो धर्म जी स्थापना जे लाइ भई उन धर्म में छा छा हूंदो, कीअं कीअं नियम मर्यादा हूंदो, आत्मा जी हलण चलण खाइण कीअं हूंदो। भई हाणे पण ॾिसूं था डे बाय डे जनरेशन चेंज थी थिए। त ॿुढा माण्हू हूंदा आहिनि, उहे चईंदा आहिनि असांजे ज़माने में त हीअं न हुयो, हीअं हलंदा हुयासीं। पोइ यंग चईंदा भई असांजे ज़माने में त हीअं सभु आहे। त हाणे अॻियां वारो जेको ज़मानो अचण वारो आहे हुनमें छा छा हूंदो, उनजे लाइ शिक्षा त पहिरियों ई ॾियणी पवंदी न। त उहा ई शिक्षा राजयोग जो नाम सां पाण खे परमात्मा ॾे थो। त हिन जी कहानी उते ॾेखारी अथनि कि महाभारत लड़ाई साम्हूं आहे ऐं कृष्ण अर्जुन खे राजयोग थो सिखाए। हाणे हिकु अर्जुन त हुनमें न ईंदो न धर्म में, हिकु धर्म में बसि हिकु ई ॼणो हूंदो छा? धर्म मतलब सभु पूरी प्रवृत्ति हूंदी, ॿार हूंदा, पूरा दुनिया हूंदी, भई वठण लाइ सामान, खाइण पीअण लाइ सभी हूंदा न भई। धर्म मतलब हिकु पूरी
दुनिया हुजे, हुन दुनिया में सभु रहण वारा हिक धर्म जा हूंदा। ऐं उहो कहिड़ो धर्म आहे? जेको परमात्मा हाणे जो जेको असली में जेको पाण शास्त्रनि में पढ़ंदा हुयासीं, गीता ज्ञान में पढ़ंदा हुयासीं, लेकिन उहो हाणे जो समय असली में हले थो, परमात्मा कृष्ण जी आत्मा जे तन में आयो आहे। लेकिन कृष्ण जी आत्मा जो तन कहिड़ो आहे? 84वें जन्म जो अंतिमो जन्म, अंतिम जन्म जो जेको शरीर आहे न, उन तन में अची करे परमात्मा असां सभिनि खे राजयोग थो सिखाए, जंहिंसां आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थी थिए। आदि अर्थात सृष्टि जे आदि जो धर्म। हाणे पाण ॾिसूं त सृष्टि में सभु धर्म आहिनि, लेकिन हिकु ई धर्म वारा न आहिनि। उहो बि आहिनि, लेकिन पंहिंजे पाण खे हिंदू धर्म वारा था कहलाइनि, छो जी हुन धर्म जा नियम मर्यादा पालन नथा करनि, पूजन देवी देवताउनि खे था, पाण खे चवनि था असां हिंदू आहियूं। त इहे बि हिक तरीक़े सां स्मृति परमात्मा असांखे ॾियारनि था की तव्हां पंहिंजे धर्म खे भुलिजायो, मां हाणे उहो ई धर्म वापसि खां स्थापना करण आयो आहियां। छो जी उहो धर्म ॾाढो सुख शांति वारो हुयो। हाणे दुनिया में सुख शांति थी वियो आहे, त पोइ जॾहिं उहो धर्म ईंदो त दुनिया में वापसि खां सुख शांति थी वेंदी। ठीकु आहे? जी दीदी। हाँ, थैंक यू।